अॼु GS कोई मां तरफ़ां ख़ासि तौर ते जैकमबाद में पंहिंजे सिंध जे हिंदू जेको आहे लालचंद सीतलानी सां जेको ज़ुल्म जेका ज़्यादती हुकूमत जी तरफ़ां थिए थी उन सां यकजहती ख़ातिर उन ज़ुल्म खे निंदण ख़ातिर उन ज़ुल्म खे ग़लति चवण ख़ातिर ऐं उन सां साथ ॾियण ख़ातिर ऐं जेका जदोजहद असांजो भाउ पुराणो दोस्त ऐं साथी मोहम्मद अली बिलोई साहिबु जेका शुरू कई आहे हिन ज़ुल्म जे ख़िलाफ़ु उन सां गॾु थियण जे लाइ अॼु असां हिते शरीक थिया आहियूं। हक़ीक़त इहा आहे त हुकुमरान जी सदाईं इहा मुंड खां वठी तरीक़ेकार रहियो आहे त हू पंहिंजे मुखालफ़नि खे उन्हनि माण्हुनि जे हथां जेको आहे परेशान कंदा आहिनि या जेके उन्हनि जे चवण में न आहिनि उन्हनि खे उन्हनि माण्हुनि जे हथां परेशान कंदा आहिनि जिन जो कमु अमन अमान क़ाइमु करणो हो, जिन जो कमु शहरनि जी हिफ़ाज़त करणो हो, पर थींदो ई आहे उहे अमलदार शहरनि जी हिफ़ाज़त करण बजाए कंहिं धुर जा वाठा थी करे शहरनि खे तंग कंदा आहिनि, पाण अमन अमान जेको आहे ख़राबु कराईंदा आहिनि। इहा सॼे पाकिस्तान जी सोताल रही आहे। जैकबबाद जो मौजूदा SP लालचंद सीतलाणी ऐं जेको आहे शहरनि खे वापारियुनि खे दॿाइण जे लाइ हिसाइण जे लाइ उन्हनि खे परेशान करण जे लाइ पंहिंजा ग़लति मक़सदु जेको आहे हासिलु करण जे लाइ ज़ोरी मनगढ़ंत जेको आहे केस था ठाहिनि, केस ठाहे उन्हनि खे परेशान था कनि, न फ़क़ति परेशान था कनि पर अदराज जो घरां अगवा करे उन्हनि खे मुख़्तलिफ़ थाणनि ते अलॻि अकेलो टार्चर करे जेको आहे तव्हां ॾिठो हूंदो कुझु असांखे हिन फोटो बि आया आहिनि हुन ते टार्चर थियल हो लालचंद ते। असीं हिन सभिनी जेको आहे GS कोई मां तरफ़ां ऐं रवादारी तारीख़ पुरनि सारे तरफ़ां इन्हनि ज़ुल्मनि जी जेको आहे मुकमिल तौर ते मज़म्मत कयूं था। असां पंहिंजे भाइयुनि सां यकजहती इज़हार कयूं था ऐं GS कोई मां हिननि जी हर जदोजहद जी न फ़क़ति हिमायत थी करे पर मुकमिल तौर ते पंहिंजे वित ऐं वसार हिननि सां गॾु